अस्सलाम वालेकुम किसा गो में वजी खिदमत में हाज़िर आहियां। नई दुआ सां जिते बि ख़ुशी जो शादी आबाद जो करीम रब खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ पंहिंजे मोहताज रखे। आमीन सुम आमीन। सभ खां पहिरीं मां अवांजो बेहद शुक्रगुज़ार त तव्हां असांजे जेको सॾु आहे, जेको अर्ज़ु आहे, जेके तव्हांखे असां हथ वधासीं उनजो तव्हां मान रखियो आहे ऐं तव्हांजे पारां मुस्तक़िल असांखे मदद मिली रही आहे। असां किसागो जे पारां हिकिड़ो नंढिड़ो ऐलान रखियो हुयो, 65 रुपीज़ अ मील, 65 रुपए जी हिकिड़ी मानी आहे। ऐं उन जो मतिलबु इहो हुयो त असां इहा हिकिड़ी कोशिशि कईसीं त 2 मानियूं या 2 नान ऐं उन सां गॾु का भाॼी, इहो हिकिड़ो 65 रुपए जो वेलो आहे। ऐं तंहिंखां सवाइ 1.5 पाव बिरयानी हुनजी चणनि जी, इहो हिकिड़ो वेलो आहे। या वरी पोइ अछा चांवर उन सां गॾु दाल आहे, इहो 65 रुपए जो वेलो थिए थो। ऐं उनजे लाइ मां, छाकाणि त मां ऑन स्क्रीन आहियां, बेहद शुक्रगुज़ार पंहिंजे हुन होटल वारे भाउ जो, डॉक्टर आशिफ़ मेमण, मुंहिंजो नंढनि औलादनि वांगुरु, ॿारनि वांगुरु आहे। उनजी सॼी फैमिली असांजी पंहिंजी फैमिली आहे। मां इकराम मेमण साहिब जो बेहद शुक्रगुज़ार, जिन हुननि सां असां इहो कमु कयो आहे, जेका असांखे तरजीह ॾिनी आहे ऐं मुस्तक़िल 65 रुपए जे बुनियाद ते माण्हुनि खे खाधो मिली रहियो आहे। मां इहा दावा नथो करे सघां त असां हज़ारनि जी ख़िदमत कयूं पिया, पर तव्हांजी मुहबतुनि सां असां सवनि जी ख़िदमत ज़रूरु कयूं पिया। उन्हनि ताईं मुस्तक़िल मानी पहुचे पई, खाधो पहुचे पियो, जेको हिकिड़ो रब जे पारां असां ते करम आहे ऐं किसागो ते अव्हांजी मुहबत जी इनायत आहे, जंहिंजे लाइ मां अव्हांजो अज़द शाकिर आहियां। किसागोई में को बि नओं किसो कोन्हे, किसो कुझु बि कोन्हे। किसो जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो आहे, असां हिकिड़ो बार बार जुमिलो वधायूं पिया था त पाणी पाणी करे वियो आहे। सो अलाह साईं कंदो त हुनजो मुंहुं ॾेई वठिबो ऐं हथ हथ कंदासीं त हिक ॿिए जी मदद बि थी वेंदी। ऐं हीउ वक़्तु आहे, हीअ घड़ी आहे ख़वातीन सां, जॾहिं असांखे हिक ॿिए सां गॾु बीहणु घुरिजे ऐं असांखे जेतिरो बि मतिलबु का बि कोशिशि माण्हू करे सघे थो, उहा हुनखे करणु घुरिजे। ईअं न आहे त तव्हां पंहिंजो पेट कटे ॿियनि खे खारायो, पर जेतिरो बि पंहिंजो पाण खे माण्हू कंट्रोल करे सघे ओतिरो वधीक बहितरु आहे। ऐं हिकिड़ो रुपयो जेको आहे सो पंहिंजी जाइ ते बेहद अहम आहे। जीअं मां अर्ज़ु कंदो आहियां त 20 रुपए जो नान आहे या 25 रुपए जो नान आहे, त सोचे सघूं था असां त 25 रुपयनि सां जेकॾहिं का बचत थिए थी, त मूं अर्ज़ु कयो तव्हांखे 65 रुपीज़ मील ऐं सवनि ताईं खाधो पहुचे थो, त 65 रुपयनि जे करे पहुचे पियो। असां 650 रुपया घुरूं पिया, असांखे 10 मानियूं असांखे महिरबानी करे डोनेट कयो, त 10 दोस्त मिलनि था त 100 मानियूं थी वञनि थियूं। हाणे एतिरो अंदाज़ो लॻायो त 650 रुपया अलाह पाक असांखे झझो ॾिए त असांजे लाइ बरकतुनि जो सामान आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त थोरो गौर कयो ऐं डेटा वठंदा कयो। तव्हां जेकॾहिं केॾा निकिरो बि था न, त थोरो ख़्याल सां निकिरो, एहतियात सां निकिरो, छाकाणि त किथे किथे इहो वाक़िया बि ॿुधण में आया आहिनि त पोइ अटैक थी वञे थो या गाॾी ते थोरो थोरो हमलो बि थिए थो, कुझु नाराज़ बि थियनि था। मां शाम जो वाक़ियो तव्हां सां शेयर करणु चाहियां थो त मां पंहिंजे पाण साइट ते हूंदो आहियां पंहिंजी टीम सां गॾु। त अॼु शाम जो हिकिड़ी साइट ते असां डेटा पियो वरिती त ख़बर पए त घणियूं फैमिलीज़ आहिनि ऐं रोड ते वेठल हुया, तकलीफ़ में हुया ॾाढा। त मतिलबु इहो हुयो त असांजो अंदाज़ो हुयो त कुझु माण्हू आहिनि, त इहे 7 8 ॾह फैमिलीज़ आहिनि, त असां डेटा वठूं त केतिरियूं ॿारड़ियूं आहिनि, केतिरा ॿार आहिनि, मतिलबु नंढी उमिरि आहे, त चपलूं न आहिनि, जुती न आहे, लाइट न आहे, घणा इशूज़ आहिनि। त रोड जे परियां जेके विच में आइलैंड हुयो हाईवे जो, ऐं रोड जे परियां जेके हुननि असांखे ॾिठो वेठे, असां 3 4 5 ॼणा जेके डेटा वठूं पिया था, थोरी देरि खां पोइ अची विया। हुन ॾींहुं बदतमीज़ी कई असां सां त भई तव्हां असांखे छो कोन था ॾियो। हालांकि इहा ख़बर हुई त थोरी देरि पहिरीं हिकिड़ी गाॾी हुनखे ॾेई वई हुई। हाणे किथे को इल्ज़ाम न आहे, किथे को बहतान न आहे, पर ॻाल्हि इहा आहे त हालतूं ॾाढियूं अजीब थियनि पियूं। ख़वातीन हज़रात, असांखे हालतुनि जो इदराक बि हुअणु घुरिजे। असांजी जग मशहूरु राइटर आहे अदी जहां रासूमरो साहिबु, उनजो शहज़ादो आहे नौजवान उमर, दिलदार माण्हू आहे हिकिड़ो, पंहिंजे पारां कोशिशि कई ॾाढी त अकेलो वञी किथे मदद करे सघे। सो शयूं खणी जो ॿाहिरि निकितो त बसि अफ़सोस सां इहा ॻाल्हि चवणी पए थी, मतिलबु गाॾीअ जो शीशो बि भॼी पियो, अहिड़ो अटैक हुयो। मतिलबु इहे शइ हुई। दिलि ॼाणे कोन थो, कमु करिणो आहे असांखे, कमु गॾिजी करिणो आहे, पर टोलनि निकिरूं, असां बि गॾु निकिरूं। असां मां को बि अकेलो न हुजे, इहा बि ज़रूरत आहे। हलनि त कोन्हे इहे, हर का फैमिली ईअं कोन्हे, पर मां मेजॉरिटी जा केसिस तव्हांखे ॿुधायां पियो। शायदि बर्दाश्त जो मादो ख़तमु पियो थो थिए, शायदि टॉलरेंस पंहिंजी जाइ ते जाइ छॾे पई थी, त शायदि इन करे बि नाराज़ थियनि था। हालांकि नाराज़गी जी का बि ॻाल्हि कान्हे का। त बसि इहे सभिनी शयुनि खे थोरो ध्यान में रखिजो ऐं मदद ज़रूरु कजो। करीम रब खे हमेशह पंहिंजे दर जो मोहताज रखे। मदद ज़रूरु कजो ख़वातीन हज़रात, मदद ज़रूरु कजो। ऐं यादि रखो, अव्हांजी 65 रुपया जेके आहिनि उहे असांजे लाइ हिकिड़ो 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 वेलो आहिनि। मां चाहींदुसि साद सुपर इम्पोज़ करे उन स्टिकर खे जेको असां हलाईंदा आहियूं, 65 रुपीज़ मील। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था त का सुठड़ी का शइ हुजे, त पोइ 75 रुपीज़ मील बि थी सघे थो। माना का चङी शइ हुनखे चांवरनि सां या मानीअ सां नसीब थिए। करीम रब खे सदाईं सुठो नसीब करे। तव्हां सुठो खाओ, सुठो पायो, सुठो ई हालत में हुजो। रब साईं कॾहिं तव्हांखे ॾुख जो ॾींहुं न ॾेखारे। वरी बि दुआ आहे, अलाह पाक खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजे मोहताज रखे। बशरत हयात ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई।